सीधी गाल छो न तो करी त मुंहिंजी हिन घर में का हैसियत न है। ऐं जे कॾहिं मुंहिंजे हिते हुजण सां तव्हांजे खानदान में विछा था पवन त पोइ संभाल पंहिंजे खानदान के। ऐं मूंखे नताशा ही तू केड़ी ॻाल्हि थी करी? छा मतलब आहे तुंहिंजो? मतलब साफ़ आहे, मां हाणे हिन घर में नथी रहण चाहियां। मां वञा पियो ऑफिस ऐं थोड़ी देर सां ईंदुसि। ठीक है। ठीक। ऐं हा, आलम साहब वारनि सां ॻाल्हि ॿोल थी हुई टेलीफोन ते। अॼु तव्हां ॿई तयार थी उन्हनि ॾांहुं वञो, वो डिनर ते वेंदा। छा मतलब आहे तव्हांजो? निताशा चाहियो पए त मंज़र जी शादी हुनजी भेण सां थी, पर ईअं थियो कोन। असांजे हिन शहज़ादे पंहिंजे प्यार खे हासिल करण लाइ का बि कसर कोन छॾी। पर ख़ैर आहे, मंज़र खे पंहिंजो प्यार त मिलियो। हाणे असां बि उन मोहबत जा मुंतज़िर आहियूं। चाचू तव्हांखे ख़बर आहे त सोनिया सां शादी करण जो सबबु छा आहे? इहो त तूं हुनखे चाहींदो आहीं? न, बिल्कुल भी न। मुंहिंजो सोनिया सां शादी करण जो सबबु खुशबू आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।